वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अव्वल अल्लाहु अलीम आला आलम जोधणी क़ादिर पांजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब्ब रहीम। सो सारा गिस जोधणी चई हम्द हकीम करे पाण करीम थो जोड़ो जोड़ जहान जी। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो दोस्तों अजीज़ो बुजुर्गो, अमाखे मालूम आहे त अॼोको ही ॾिहाड़ो 14 सफ़रुल मुज़फ़्फ़र सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैहि जे उर्स मुबारक जो ॾिहाड़ो आहे। अॼु संदन 277 उर्स मुबारक मुहब्बत अक़ीदत सां संदन दीवाना परवाना याद कन पिया। अॼु मूं चाहियो तव्हांजे साम्हूं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो फ़रमान ऐं अल्लाह जो क़ुरान इन मौक़े ते साम्हूं रखिजे। मूं अव्हांजे साम्हूं अल्लाह ताला जे लारईब किताब क़ुरान करीम जी सूरतुल फ़ातिहा तिलावत कई आहे। उन में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब सारा अल्लाह लया अर्रहमानिर रहीम, जो पालनहार जहानन जो घणो बाजारो वॾे रहम वारो मालिक यौमिद्दीन, मालिक ॾींहुं हिसाब जो
इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। तुझी बान पता करियो ऐं तोखां ई मदद था घुरूं। इहदिनस सिरातल मुस्तकीम। ॾेखार असांखे वाट सिधी। सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। वाट उन्हनि जी फज़ल कयो तो जनते गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। न डमर पियो जनते ऐं न गुमराह थिया। इन सूरत जो नालो फ़ातिहा मक्के शरीफ़ में नाज़िल थी। इन में 7 आयतूं आहिनि। इन में बयान कयो वियो त साराह जे लाइक़ अल्लाह आहे जेको जहाननि खे पाले थो, घणी बाझ वारो ऐं वॾे रहम वारो आहे, हिसाब किताब वारे ॾींहं जो मालिक आहे। दुआ हिन तरह घुरो, ही अल्फाज़ ज़ुबान ते आणियो, तुंहिंजी ख़ासि बान पता करियो ऐं ख़ासि तोखां ई मदद था घुरूं। असांखे ए रब्बल आलमीन सिधी वाट हिदायत वारी ॾेखारे छॾ, पंहिंजे नेक इनाम याफ़्ता बाननि वारी। ग़ज़ब ऐं ॾमर पियल ऐं गुमराह थियल बदबख़्त माण्हुनि वारी वाट असांखे न ॾेखारजां। चओ आमीन। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सूरह फ़ातिहा जे मज़मून में ऐं उन जे मफ़हूम खे बयान पंहिंजनि लफ़्ज़नि में कयो आहे। भिटाई तो फरमाए त अवल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी क़ादिर पंहिंजी क़ुदरत सी क़ाइम आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सो साराग सचो धणी चई हम्द हकीम। करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त सभ खां पहिरियां अल्लाह पाक जी साराह कर जेको अलीम आहे, आला आहे, जहान जो धणी आहे, क़ादिर मुतलिक पंहिंजी क़ुदरत कामिला सां क़ाइम दाइम आहे, क़दीम आहे, सभ खां अव्वल आहे, मुल्क जो मालिक आहे, अकेलो शरीकनि खां पाक आहे, सभिनी जहाननि खे रोज़ी रिज़्क़ रसाईंदड़ आहे, पालणहार वॾे रहम वारो आहे। उन सचे धणी हिकमत वारे जी भली साराह कर, छो जो जहान जो पैदा करण, उनखे ठाहिण, सींगारण, रोज़ नयूं हिकमतूं ऐं नए सिर नयूं महिरबानूं करण वारी ज़ात उन करीम जी त आहे। अल्लाह ताला बि आयत में फरमायो अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौमुन लहु मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्दि मा ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु अस्समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलिय्युल अज़ीम।
नाहे कोई महबूद मगर उहो सदा जीअरो बीह कढींदड़ नथी वठे उनखे पिनकी ऐं नकी निंड उन्हीअ जो ई आहे जेको आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे केरु आहे उहो जो पाण त करे उन वटि बिना मोकल उनजे ॼाणे थो जेकी उन्हनि जे साम्हूं आहे ऐं जेकी पुठियां अथनि ऐं नथा घेरो कनि कंहिं बि शइ ते उनजे इल्म मां मगर उन ते जेकी उहो घुरे मापायो कुर्सी उनजी आसमाननि ऐं ज़मीन खे ऐं नथो थकाए खे संभालण उन्हनि जो ऐं उहो ई तमामु मथां सभ खां वॾो आहे। हीअ आयत सूरतुल बक़रह जी आहे। हिन खे उर्फ़े आम में आयतुल कुर्सी चवंदा आहिनि छो त हिन में कुर्सी जो लफ़्ज़ बयानु थियल आहे। हिन आयत जी शुरूआत अल्लाह जे लफ़्ज़ सां थिए थी जंहिंजे अॻियां अलिफ़ अचे थो। सॼी आयत पालणहार जे तारुफ़ ऐं वाखाण सां भरियल आहे। जेके वसफ़ूं ऐं ख़ूबियूं निशानियूं ऐं अलामतूं अल्लाह साईं जूं हिन आयत में बयानु कयल आहिनि उहे मख़लूक़ जे कंहिं बि फ़र्द में नज़र नथियूं अचनि ऐं न कंहिं रसूल में न कंहिं नबीअ में न कंहिं सहाबी में न कंहिं इमाम में न कंहिं वलीअ में न कंहिं पीर में न कंहिं मलाइक में न कंहिं जिन्न में। जियां अल्लाह ताला अल हय्य सदाई जीअरो अल क़य्यूम सदाई मौजूद हर वक्त कायम दायम कायनात में अहिड़ो को बि फ़र्द नाहे जेको पिनकी ओझड़ाई ढकर ओंघ ऐं निंड खां जो ऐं पाक हुजे। अहिड़ो को बि नाहे जंहिंजी मिल्कियत में ज़मीन ऐं आसमान ऐं उन में मौजूदु शयूं हुजनि जेको इंसाफ़ पसंदि हुजे आदिल हुजे कंहिंजी सिफ़ारिश न ॿुधे उन जे हुज़ूर में कंहिंखे जुर्रत न थिए ॻाल्हाइण जी। अहिड़ो को आहे जंहिंखे अॻियूं पोयूं माज़ी ऐं मुस्तक़बिल जो इल्मु हुजे जंहिंजी अणखुट बेपायान ऐं बेहद इल्म खे को मापे न वठे इहातो करे न वठे जंहिंजी कुदरत जी कुर्सी आसमाननि ऐं ज़मीन खां वसी ऐं कुशादी हुजे जेको एॾो आला अज़ीम ऐं बुलंद हुजे जंहिंखे न विशाल ऐं वसी काइनात जी निगहबानी थकाए न विझे। ज़ाहिर आहे त मख़लूक़ात में अहिड़ी का हस्ती आहे ई कोन सवाइ अल्लाह जे त पोइ उनखे ई मञणो पवंदो। मुंहिंजो मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह उन एॾे मज़मून खे ॿिनि सिटरुनि में साणींदे फ़रमायो सा सिट न सारी सा सिट न सारी अलिफ जंहिंजे अॻियां नाहक निहारी पना ॿिया पिरियल। तमामु घणनि आरिफ़नि पंहिंजे कलाम में अलिफ सां ओरण नातो लाइण मुहब्बत रखण जो सबक़ु ॾिनो आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सॼी सिट सारण जो दर्स ॾिनो आहे। अरबी में इनखे आयत चइबो आहे। हीअ क़ुरान मजीद जी वॾे में वॾी आयत सिट आहे जंहिंजे अॻियां अलिफ आहे जंहिंजे में अल्लाह ताला जे नालनि ऐं सिफ़तुनि जो ज़िक्र थियल आहे। उहो अल्लाह जंहिं जहान जोड़ियो आहे उन जे औसाफ़ जो तज़किरो ऐं सम्झाणी निहायत पुरअसर अंदाज़ में रब काइनात पाण ॼण फरमाई आहे। उन वज़ाहत ऐं तशरीह खां पोइ अञा बि कंहिंखे अबहाम नज़र अचे त इहा उन जी खोटी क़िस्मत जो बैन दलील आहे। लतीफ़ साईं फरमाए थो त इहा सिट सारियो उहो सबक़ु पढ़ियो नाहक पिरीअ जे पसण लाइ ॿिया पना ॻोल्हण बेदर वाझाइण अकुलमंदी नाहे। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व
अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। बेशक जन चयो पालनहार असांजो अल्लाह हुआ, पो मज़बूत थी बीठा त लहंदा उन्हनि ते मलाइक, चवंदा न ड्रिजो ऐं न ॾुख करियो ऐं मुबारक अथव उन बेहिश्त जी जंहिंजो तव्हां सां जाम हुयो। असीं दोस्त आहियूं तव्हांजा दुनिया जे हयातीअ में ऐं आख़िरत में, ऐं तव्हां लाइ उते इहो आहे जेको चाहीनि तव्हां जूं दिलियूं, ऐं तव्हां लाइ उते आहे जेकी घुरायो। इन आयत सगोरी जो मफ़हूम ही आहे त दीन इस्लाम जे अक़ीदे में इस्तक़ामत जंहिंखे बीठो रहणु चइबो आहे उनखे वॾी अहमियत आहे। अल्लाह ताला जी हिकिड़ाईअ जो ज़ुबान ऐं दिलि सां इक़रार करे पोइ मज़बूतीअ सां उन ते ॼमी बीही रहिजे। केतिरा बि तूफ़ान ज़माने जी गर्दिश जा अचनि पर जाइ खां न चुरिजे त अहिड़े अटल ऐं अॾोल आदमी लाइ रब साईं वटि वॾो मक़ाम आहे। मलाइक सगोरा उन्हनि खे मुबारकबाद पेश करण लाइ लहंदा आहिनि, खेसि चवंदा आहिनि त असां तव्हांजा दोस्त आहियूं, तव्हां सां गॾु आहियूं, हिते बि हुते बि वफ़ादार साथी आहियूं, तव्हां जन्नती आहियो, जन्नत जूं नेमतूं अव्हां जूं मुंतज़िर आहिनि। बेहिश्त में जेका शइ तलब कंदव उहा तव्हांखे मिली वेंदी, तव्हांजी हर फरमाइश पूरी कई वेंदी। भिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि हाणे फरमाए रहियो आहे इन आयत जी तशरीह जे अंदरि, वहदहू ला शरीक लहू वहदहू ला शरीक लहू ही एकड़ा ए हक बियाई खे बख जन विधो से विरसिया। मुझो मुर्शिद तो फरमाए तो भिटाए साईं त अल्लाह जी हिकिड़ाई जो इक़रार कर, नारो हणी मज़बूत थी वेही रह, ॿी वाई कॾहिं न सिखजां, ॿियो सबक़ पको न कजां, बसि उहो ई नाव वठियो रहिजां, ॿियाईअ खे वेझो अचणु न ॾिजां, दुई दिलि में न धारजां। हीअ ॻाल्हि सम्झी छॾ त जन मालिक जो दर छॾियो उहे भटकी मुआ गुमराह थी विया। वदत वारी वाई ऐं हक़ीक़ी दगा अल्लाह पाक जो को बि शरीक नाहे, हू अकेलो आहे, उहो ई हक़ आहे। जेकी हक़ ते हलंदा उहे हिन दुनिया में भी कामयाब आहिनि त हुन दुनिया में भी कामयाब। अल्लाह जो कुरान पढ़ंदा हलूं, वमा मिन इलाहिन इल्लल्लाहुल वाहिदुल क़हार, ऐं नाहे कोई हाकिम मगर अल्लाह वाहिदुल क़हार। हिन आयत मुबारक में अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो त ॿिया सभु कमज़ोर हाकिम आहिनि, ज़बरदस्त ताक़त वारो हिकु ई हाकिम आहे, उनजो नालो आहे अल्लाह वाहिदुल क़हार, जंहिंजो हुकुम को टारे नथो सघे। हाणे भिटाई तो फरमाए, तक़दीर जा तबार जी मूर न टरे माए, अल्लाह वाहिदुल क़हार, ड्रिजा उनही ड्राए, कंदो किन मंझाए, मुझे ही मज़ूर रखे। इन बैत में लतीफ़ साईं फरमायो
त जेको तकदीर जो लिखियो आहे उहो कॾहिं टरण वारो नाहे। अल्लाह पाक जीअं चाहे तीअं करे उहो ख़ौफ़ बि टिजारे थो मूं जहिड़े मज़ूर खे मजबूर खे ऐं बेवस खे अलाए कंहिं मां कंदो, अलाए कामयाबियुनि मां कंदो, अलाए नाकामियुनि मां कंदो। अल्लाह जो क़ुरान अल्लाहु नूरु समावाति वल अर्द कमसलु नूरिही कमिश्कातिन फीहा मिस्बाह अल मिस्बाह फी ज़ुजाजह अज़्ज़ुजाजतु कअन्नहा कौकबुन दुर्रियुन युक़दु मिन शजरतिन मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शर्क़िय्यतिन वला ग़र्बिय्यतिन यकादु ज़ैतुहा युदीउ वलौ लम तमससहु नार नूरुन अला नूर यहदिल्लाहु लिनूरिही मन यशा। अल्लाह रोशन कंदड़ा आसमान ऐं ज़मीन खे उन जी रोशनी जो मिसाल जारे जहिड़ो आहे जंहिंमें बत्ती हुजे उहा बत्ती हुजे काए में उहो काओ ॼणता आहे तारो चमकंदड़ उहा ॿारियल आहे बरकत वारे वण ज़ैतून मां जो न ओभर वारो आहे न ओलह वारो इजो थो तेल उन जो रोशनी करे तोड़े जो लॻे न उनखे बाग नूर नला नूर राह ॾेखारे थो अल्लाह पंहिंजे नूर जी जंहिंखे घुरे। अल्लाह जल शानहू नूर आहे। आसमाननि ऐं ज़मीन में उन जे नूर जी रोशनी ॾिसण में अची रही आहे। हिन आयत में परवरदिगार पंहिंजे नूर जो हिकु आला मिसाल ॾेई असांखे सम्झायो। अल्लाह ताला फरमाए थो त उन जे नूर जो मिसाल ईअं आहे जीअं हिकु बत्ती काए शीशे जे दरीचे में रखियल हुजे जंहिंजा चारई तरफ़ हिकु जहिड़ा रोशन ऐं चमकंदड़ हुजनि। उनखे बरकत वारे ज़ैतून जे तेल मां ॿारियो वञे, उनखे बाग ॾियण जी बि ज़रूरत न पवे, पाण ई ॿरी पवे, रोशनी मथां रोशनी कंदी रहे, कॾहिं बि उन जी रोशनीअ में कमी वाक़ न थिए। उन नूर जी रोशनी में उहो रस्तो ॾिसी सघंदा जंहिंखे रब चाहींदो, उहे रस्तो ॾिसी सघंदा जंहिंखे रब चाहींदो ऐं जंहिंखे घुरंदो। हाणे मुर्शिद अब्दुल लतीफ़ तो फरमाए एक कसर दर लख कोड़े कणस गिड़खियूं एक कसर दर लख कोड़े कणस गिड़खियूं जेड़ा करियां परख तेरा साहब सामो। भिटाई साईं फरमाए थो त अल्लाह ताला जे वजूद जो मिसाल हिन तरह सम्झणु घुरिजे त हिकु माड़ी महलात हुजे जंहिंजा लखें दरवाज़ा हुजनि, किरोड़े गिड़खियूं दरियूं हुजनि, उन ते चढ़ी जंहिं बि दर या दरिया मां निगाह कबी त सजण साम्हूं नज़र ईंदो। कंहिं हिकु दर या हिकु मख़सूस दरी मां ॾिसणु मुतअयन ऐं मुक़ररु न करे सघिबो। जंहिं बि हंधों ॾिसबो त साम्हूं बीठल महबूब नज़र ईंदो। अहिड़ी तरह अल्लाह ताला खे जंहिं बि शइ में जंहिं बि हंधि गौर फ़िक्र सां ॾिसबो उन जे नूर जी झलक, उन जी कारीगरी, उन जी तख़लीक़ जो हुस्न, उन जी हस्ती हर हंधि जलवो पसी सघिबो। साॻी आयत लतीफ़ साईं फरमाए थो क़िस्मत क़ैद कयास न त केर अचे हिन कोट में वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद वतन आवींदास मारुन खे मिलंदास कोठियूं छॾे कॾहिं।
इन बैत में मारवी चवे थी त तकदीर खणी कोटन में कैदी बनायो आ, न त हिते केर अचे हा। मारू मूंखे हर वक़्तु यादि आहिनि, ए साग जे रगुन खां बि वेझा अथमि। आयत मां दलील इन करे मुंहिंजी दिलि बोले थी, तां ही कोठियूं छॾे हिकु ॾींहुं ज़रूरु मारुनि सां वञी मिलंदसि। अल्लाह जो क़ुरान, वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, ऐं असां वधीक वेझा आहियूं न ॾांहुं इंसान ॾांहुं साह जी रग खां। इन आयत जे मुंड में अल्लाह ताला इन तरह फरमान फरमायो त असां पैदा कयो आहे इंसान खे, ऐं असां ॼाणूं था जेकी विसो विझे थो उनखे संदसि नफ़्स, ऐं असां वधीक वेझा आहियूं उन ॾांहुं साह जी रग खां। जंहिंमां मालूम थियो त अल्लाह पाक इंसान खे पैदा कयो आहे ऐं उनजे तकलीफ़ुनि मुश्किलातुनि ऐं ख़्वाहिशुनि खां हू वाक़िफ़ ऐं इल्मु रखंदड़ आहे। उन्हनि खे हल करण लाइ बि हू उनजे वेझो आहे, क़रीब आहे, क़रीब तर आहे। अल वरीद साह जी रग खे चइबो आहे, जंहिंजे कपजण सां इंसान मरी वेंदो आहे। उन नस खां बि अल्लाह ताला वेझो आहे, त पोइ अकुल जी तक़ाज़ा आहे त वेझे खे सॾु कजे ऐं उनखे पुकारजे, उन सां सूर सलजनि। हाणे भिटाई थो फरमाए, पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख उन मरनि, साहां ओॾो सुपरी लोचे तान लहनि, साहां ओॾो सुपरी लोचे तान लहनि, दम न सुञाणनि दाहूं कन मुठनि जी। हिन बैत में लतीफ़ साईं फरमाए थो, पाणीअ जे कंधीअ ते घर ॾे वेहंदड़ मूर्ख उन जूं दाहूं कनि, इहा संदन सुस्ती ऐं काहिलीअ जी निशानी आहे। जीअं पाणी वेझे हूंदे बि अखियुनि जा अंधा ॾिसी नथा सघनि, अहिड़ी तरह सुपरी साह खां बि वेझा, पर पोइ बि उनजे फैज़ खां ॿियाईअ खे बख विझण वारा ख़ाली रहिजी वञनि था, ऐं अजायो ॿिया सहारा ऐं ॿिया दर खड़काइनि था जितां कुझु बि न वरंदो। लतीफ़ साईं अञा फरमाए रहियो आहे, मूत तुंहिंजी हंज में पुछी को परियाण, वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, तुंहिंजो तूं ही साण पंहिंजो आहे पाण आॾो अजीबन खे। हिन बैत में लतीफ़ साईं फरमाए रहियो आहे त मालिक साईं तव्हां सां गॾु आहे, तूं पुछंदो थो वती त मूंखे मालिक कीअं मिलंदो, रब खे किथे ॻोल्हियां, सवें हज़ारे मेलनि जा फ़ासिला तय करे जबल झागे ॿियनि वथाणनि ऐं दरगाहुनि जो सवाली थी वञी थी परेशान थी। हू त तोखे ख़ुदि क़ुर करीम में पुकारे रहियो आहे, ए इंसान मां तोखे साग जे रगुनि खां बि क़रीब आहियां, उनखे हथु कर, उहो परे हरगिज़ न आहे। तूं पाण खे पाण उनखां दूर करे छॾियो आहे, ख़ुदीअ खे ख़तमु करे वॾाई तकबुर हठ धर्मी नफ़रत दुनिया जी दोस्ती ऐं रग़बत मां हथ कढी अंदर ई अंदर में झाती पाए मुतवजह थी त रब जो नूर तोखे नज़र अची वेंदो। अल्लाह जो क़ुरान, क़ुल या इबादियल्लज़ीना अस्रफ़ू अला अन्फुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाहि इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। चओ मुंहिंजे पारां, ए मुंहिंजा बानो
जन ज़्यादती कई पाण ते आसरो न लाहियो अल्लाह जी रहमत मां। बेशक अल्लाह बख्शे थो गुनाह समोरा, बेशक उहो ही बख्शींदड़ मेहरबान आहे। रब्बुल आलमीन निहायत मेहरबानी जी गाल कही आ। चो तो मेहरबान ऐं बाझारो आ। उन करीम रहीम जी बाझ जो अंदाज़ त ॾिसो जो मुझे आका मदीने वारे मीर के फरमाए थो, ए मुझा महबूब, ए मुझा सोना रसूल अरबी, तू मुझे पारा मुझे बानन के दिल जाए दे त अगर तव्हां गुनाह कया आहिनि त परवाह न कयो, दिलगीर ऐं दिल शिकस्त न थियो। अल्लाह पाक जी रहमत कुशादी आ, तव्हांजा सभु गुनाह माफ़ थी वेंदा, तव्हां जूं सभु बदियूं बख़्शिजी वेंदियूं। तव्हांजी निजात ऐं छुटकारे जो सामान अगर न बणिजी सघियो आ त बि रहमत ख़ुदाबंदी मां आसरो न लाहियो। रब गफ़ूर रहीम। लतीफ़ साईं फरमायो, घड़ो भगोता घोरियो आसरो मलाहे, ला तक़नतू मिर रहमतिल्लाह तुरहे इन तरेज, ला तक़नतू मिर रहमतिल्लाह तुरहे इन तरेज, हबीबाने हे जपसी मुँह में हार जो। जे इंसान के पंहिंजनि जो अमलनि जो आसरो हूंदो आहे त उन जे आसरे कामयाब थींदुसि, जन्नत जो हक़दार थींदुसि। पर उहा उन जी भुल हूंदी आहे, अमलनि जे आधार ते कंहिंखे बेश्त न मिलंदो। पर अल्लाह पाक जी रहमत ऐं महिरबानी सां हर को जन्नत पसंदो। छो त अमलनि में कई कोताहियूं ऐं कमज़ोरियूं हूंदियूं आहिनि, इख़लास जी कमी हूंदी आहे, रियाकारी नुमा ऐं ॾेख अमलनि खे चट करे छॾींदो आहे। लतीफ़ साईं फरमाए थो त जीअं सोणीअ खे घड़े जो सहारो हो, उन सम्झो त तरी पार पुॼंदसि, पर इहो आसरो बि ख़तमु थियो जो घड़ो कचो निकितो ऐं सोणी बुॾी वई, पर महबूब सां मिली। अहिड़ी तरह शाह साहब फरमाए थो त सभु सहारा आरज़ी ऐं अजाया आहिनि, अल्लाह पाक जी रहमत जो सहारो ऐं आसरो दाइमी आहे। उन रब सां मोहब्बत करियो, उन में आसरो रखो तो वहाँ के मालिक ॾिसण पसण वारो आहे। अल्लाह जो क़ुरान, अफ़हसिबल्लज़ीन कफ़रू अन यत्तख़िज़ू इबादी मिन दूनी औलिया, इन्ना अअतदना जहन्नम काफ़िरीन नुज़ुला। छा पोइ सम्झो आहे काफ़रनि जो बनायाऊं मुंहिंजे बाननि खे मूंखां सवा मददगार, असां तयारु कयो आहे दोज़ख खे काफ़रनि जी महिमानी लाइ। अल्लाह साईं जे वजूद जो इनकारी, अल्लाह पाक खे छॾे अल्लाह जे बाननि खे मदद लाइ सॾींदड़ इंसान काफ़र थी पवंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो त अहिड़ा माण्हू ख़ुशफ़हमीअ में न हुजनि त असां को चङो कमु करे रहिया आहियूं। उन्हनि जो इहो गुमान दुरुस्त न आहे। उन्हनि खे खपे त मख़लूक़ खां उमेद जी मदद न रखनि, तव्हीं मुंहिंजी मदद कंदो, अहिड़े मदद वारी उमेद न रखनि, पर ख़ालिक खे संभालनि, उनखे यादि कनि, उनखे पुकारनि। असां उन्हनि जे अहिड़े अमल खां गाफ़िल न आहियूं। जहन्नम उन्हनि जी महिमानी आहे। भिटाई थो फरमाए, छा खे वञो छो बेली बणे ॿियनि जो, वठ कंजक करीम जी आ जग जो वाली जो, वठ कंजक करीम जी आ जग जो वाली जो,
सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। बेटा ही फरमाए रहियो आहे त मूंखे सम्झ में नथो अचे त तूं छा ला छो ऐं छाजे करे वञी ॿियनि दरनि जी ग़ुलामी ऐं बेल पोॾीं थो। जेको जग जहान जो वाले वारिस मालिक ऐं ख़ालिक करीम ऐं रहीम आहे उन जो पासो छो नथो वठी। उहो शख़्स हिन दुनिया में ऐं आख़िरत में बि सुखियो ख़ुशि ऐं मौजुनि में हूंदो जंहिंजो इश्क अल्लाह जी ज़ात सां हूंदो, जेको बानो अल्लाह जो परस्तार हूंदो, रब पाक सां उन जी मुहबत हूंदी, उहो जन्नत में हूंदो। बेश्त जूं नेमतूं उन जी महिमानी जे लाइ अल्लाह जी दरबार में मौजूदु हूंदियूं। अल्लाह जो क़ुरान अल्लाहुल्लज़ी ख़लक़स समावाति वल अर्द व अनज़ल मिनस समाए माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम व सख़्ख़र लकुमुल फ़ुल्क लितजरी फ़िल बहरि बिअम्रिहि व सख़्ख़र लकुमुल अनहार व सख़्ख़र लकुमुश शम्स वल क़मर दाइबैन वसख्खर लकुमुल लैल वन्नहार व आताकुम मिन कुल्लि मा सअलतुमूहु व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा इन्नल इंसान लज़लूमुन कफ़्फ़ार। अल्लाह हुआ जै पैदा कयो आसमान ने ज़मीन के लाथाई आसमान का पानी पो कढई उन सां मेवा तव्हांजी कुवत लाइ ऐं ताबे कई तव्हां लाइ बेड़ियूं जीअं हलन समुंड में उन जे अमर सां ऐं ताबे कई तव्हां लाइ नदियूं ऐं ताबे कई तव्हां लाइ सिज ऐं चंड सदाई हलंदड़ ऐं कमला ताईं तव्हां लाइ राति ऐं ॾींहं खे ऐं ॾिनई तव्हांखे हर शइ जेका तव्हां घुरी उन खां ऐं जेकॾहिं शुमार कंदव अल्लाह जे नेमतुनि खे त न ॻणे सघंदो। उहे बेशक इंसान बेइंसाफ़ ऐं बेशुक्र आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त मूं ख़ुदा जो नेमतूं जे ॻणणु चाहियो त ॻणे न सघंदव, पर इंसान तूं बेशुक्र आहे। हिन आयत में अल्लाह ताला पंहिंजे ख़ासि वॾियुनि वॾियुनि नेमतुनि जो ज़िक्र कयो आहे, जीअं मींहुं वसाइणु उन जे ज़रिए ज़मीन खे आबाद करणु जंहिंमां अनाज मेवा ऐं भाॼियूं पैदा थींदियूं आहिनि, जेको इंसाननि ऐं हैवाननि जो रिज़्क़ आहे। समुंड में बेड़ा ऐं दरियानि में बेड़ियूं हलनि थियूं जंहिंजी निगहबानी अल्लाह कंदड़ आहे। उन जी बाज सां वापार थींदो आहे, बेड़ा सलामती सां मंज़िल ते रसंदा आहिनि, नदियूं नहरूं वहनि थियूं जिन सां आबादी थींदी आहे। सिज ऐं चंड अल्लाह ताला जी महिरबानी सां हलंदा आहिनि, जिन मां राति ॾींहुं जनमु वठंदो आहे। ॾींहुं रोज़गार जी तलाश लाइ त आराम ऐं सुकून जे लाइ राति आहे। हर रोज़ु नित नयूं महिरबानियूं रब करीम तरफ़ां सवाल करण सां ऐं बग़ैर सवाल करण जे बि मिलनि थियूं। असां कॾहिं फजर जो नमाज़ पढ़ी चयो आहे मुंहिंजा मौला ख़ैर जी राति गुज़ारी अथई, ख़ैर जो ॾींहुं गुज़ार। असां निंड पिया हूंदा आहियूं ग़फ़लत वारी, पर उहो अल्लाह असांजे दुआउनि खां सवाइ बि असांखे ॾियण वारो आहे। रब साईं फरमाए थो त जेकॾहिं अल्लाह जे नेमतुनि खे ॻणींदो त ॻणे न सघंदो। ए इंसान इंसाफ़ कर, ना शुक्र न थी। बेटा ही फरमाए थो थोरा मथोरा मूं ते मारू वड़न जा थर में वारी थोरड़ी तहां घणेरा भलायूं भेरा आऊं घणे घणींदुस केतिरा। इन बैत में लतीफ़ साईं फरमायो जेकी मालिक जूं मूं ते महिरबानियूं अणखुटे नायतूं उहे के थोरियूं न आहिनि, उहे अहसान थोरा न आहिनि, बल्कि थर में जेका वारी आहे उन जे ज़रनि खां मूं ते वधीक नेमतूं अहसान रब पाक जूं भलायूं ऐं रहमतुनि जा मुंहिंजे मथां हर वक़्तु भेरा। हिसाब किताब खां मथे उन्हनि खे आउं केतिरो ॻणींदुसि, अगरि ॻणणु चाहियां त बि ॻणे ऐं शुमार करे न सघंदुसि।
इन जे करे उहे एहसान अणगणिया आहिनि। भिटाई जी तक़ाज़ा त ॾिसो अल्लाह जे वलीअ जी। मुआ जे साम्हूं हर बैत में अल्लाह जे क़ुर जी आयत पढ़ी आहे। लतीफ़ साईं जी तक़ाज़ा अजीब आहे, छो त अल्लाह साईं फरमाए थो मुंहिंजूं नेमतूं एतिरियूं हिन जो ॻणे न सघंदो। भिटाई फरमाए थो थर में वारी थोरड़ी तिहां घणेरा। हिकु लप वारीअ जी खणी कंहिं साइंसी माहिर टेक्नोलॉजी जे माहिर खे ॾियो अबाई ज़रा ॻणे ॾेखार। हिकिड़ी लप वारीअ जा ज़रा ॻणण जे लाइ बि वक़्तु लॻंदो, ऐं सॼे थर जी वारीअ जो लतीफ़ साईं मिसाल थो ॾिए त इन जा ज़रड़ा थोरा मुंहिंजा मौला तुंहिंजूं नेमतूं इन खां बि वधीक आहिनि। तूं असां दुआ घुरंदा आहियूं न, भिटाई सरकार उन दुआ जी इंतिहा करे छॾी आहे। दुआ घुरण अल्लाह जी ज़ात खां, उन जो ॾांहुं सिखणो अथई त भिटाई खां सिख। भिटाई घोट दुआ अल्लाह जी दरबार में मुनाजात ऐं इल्तिजा जो अंदाज़ बेपायान करे हद करे छॾी आहे। जेॾो तुंहिंजो नाम बाझ ॿियो ॾाई मङा, रियथ भेरिय थूणिए तूं छपर तूं छाव कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबका। या अल्लाह तोखां मां एतिरी मग़फ़िरत एतिरी रहमत थो तलबियां, जेॾो तुंहिंजो नाम आहे एतिरी ई तोखां बाज थो घुरां। ख़ुदा जी ख़ुदाईअ जो को परो पांद न आहे, ख़ुदाईअ जी ख़ुदाई जी अज़मत जी का हद न आहे। या अल्लाह जेॾो तुंहिंजो नालो आहे न एतिरी मूंते बाज कर। हीअ आहे अल्लाह जे वलीअ जो कमाल।